अस्सलामुअलैकुम। हिन वीडियो में हिकु इडियम सिखंदासीं ऐं सिंधी में चवंदा आहियूं मुहावरो। ऐं उहो इडियम आहे नॉट माय कप ऑफ टी। आई रिपीट, नॉट माय कप ऑफ टी। ऐं इन इडियम जी इंग्लिश में मीनिंग आहे समथिंग you do not like or are not interested in. I repeat, something you do not like or are not interested in. ऐं इन जी सिंधी में माना आहे का शइ जेका तव्हांखे पसंदि न हुजे या जंहिंमें तव्हांजी दिलचस्पी न हुजे। आई रिपीट, का शइ जेका तव्हांखे पसंदि न हुजे या जंहिंमें तव्हांजी दिलचस्पी न हुजे। अच्छा, ही इडियम तव्हां जुमिले में तॾहिं इस्तेमालु कंदो जॾहिं तव्हां कंहिंखे इहो ॿुधाइणु चाहियो त का शइ आहे जंहिंमें तव्हांजी का दिलचस्पी न आहे या का शइ अहिड़ी जेकी तव्हांखे पसंदि न आहे। अच्छा, शइ मां मुराद का ऑब्जेक्ट न आहे, शइ मां मुराद कोई कमु, कोई रांदि या कोई शौक़ु बि थी सघे थो। ठीकु आहे, यानी तव्हां अगरि कंहिंखे ॿुधाइणु चाहियो त कोई कमु आहे जेको तव्हांखे पसंदि न आहे या कोई शौक़ु या का रांदि अहिड़ी आहे जेकी तव्हांखे पसंदि न आहे या तव्हांजी उन में का दिलचस्पी न आहे, तॾहिं जेको आहे सो ही इडियम तव्हां उन वक़्तु जुमिले में इस्तेमालु कंदव। ठीकु आहे। अगेन मां तव्हांखे ॿुधायां पई त ही इडियम तव्हां जुमिले में तॾहिं इस्तेमालु कंदव जॾहिं तव्हां कंहिंखे इहो ॿुधाइणु चाहियो त का शइ आहे जंहिंमें तव्हांजी का दिलचस्पी न आहे या का शइ जेकी तव्हांखे पसंदि न आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त शइ मां मुराद का ऑब्जेक्ट न आहे, शइ मां मुराद कोई कमु, कोई शौक़ु या का रांदि बि थी सघे थी। यानी अगरि तव्हां कंहिंखे ॿुधायो त कोई कमु, शौक़ु या रांदि अहिड़ी का आहे जेकी तव्हांखे पसंदि न आहे या जंहिंमें तव्हांजी का दिलचस्पी न आहे, तॾहिं जेको आहे सो ही इडियम तव्हां जुमिले में इस्तेमालु कंदव। ठीकु आहे। चलो, हाणे मां हिन इडियम जो ओरिजिन तव्हांखे ॾेखारींदसि। यानी ही इडियम कॾहिं खां शुरू थियो आहे, इस्तेमालु थींदो आयो आहे ऐं इन इडियम खे नॉट माय कप ऑफ टी छो चऊं था पिया। देन पोइ सेंटेंस ॾिसंदासीं त सेंटेंस में ही इडियम कीअं इस्तेमालु कजे। हिन इडियम जो ओरिजिन आहे, फर्स्ट मां इंग्लिश में रीड कंदसि, देन मां हिन जी सिंधी में बि ट्रांसलेशन रीड कंदसि। त ओरिजिन आहे, दिस idiom originated in England where tea is a very popular drink. People are particular about the kind of tea they like. If a tea was not to someone's liking, they would say, "This is not my cup of tea." Over time, the phrase began to be used for anything a person does not like or is not interested in. हिन ओरिजिन जी सिंधी में ट्रांसलेशन आहे, ही मुहावरो इंग्लैंड मां निकितो जिते चांहि तमामु घणी मशहूरु आहे। माण्हू पंहिंजी पसंदि जी चांहि बाबति काफ़ी संजीदा हूंदा आहिनि। जेकॾहिं का चांहि कंहिंखे पसंदि न अचे त हू चवंदा हुआ, ही मुंहिंजी चांहि जो कोप नाहे। वक़्त सां गॾु ही जुमिलो हर अहिड़ी शइ लाइ इस्तेमालु थियणु लॻो जेका कंहिंखे पसंदि न हुजे या जंहिं में दिलचस्पी न हुजे। अच्छा, जीअं हिन ओरिजिन में लिखियलु आहे त ही मुहावरो इंग्लैंड मां निकितो, यानी जीअं हिन ओरिजिन में लिखियलु आहे त इंग्लैंड जे माण्हुनि खे चांहि तमामु घणी पसंदि हुई, पर हाणे बि जेको आहे न इंग्लैंड जे माण्हुनि खे चांहि जेको आहे सो तमामु घणी पसंदि आहे। जीअं त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं टीज़ हूंदियूं आहिनि, जीअं ग्रीन टी थी वई, ब्लैक टी थी वई,
ठीकु आहे। ऐं मिल्क टी, फ्लेवर्ड टी, फ्लेवर्ड में जीअं लेमन टी थी वई या मिंट टी थी वई। याने कंहिंखे जेको आहे सो ग्रीन टी वणंदी आहे, कंहिं माण्हूअ खे जेको आहे सो मिल्क टी वणंदी आहे, मुख़्तलिफ़ याने पसंदि हूंदी आहे न। त माज़ी में इंग्लैंड में जेको आहे सो अगरि कंहिं माण्हूअ खे उनजो पसंदि जो कोप या पसंदि जी टी न मिलंदी हुई त पोइ उहो माण्हू हीअं चवंदो हो त ही मुंहिंजी चांहि जो कोप न आहे। ठीकु आहे। याने पोइ आहिस्ता आहिस्ता हिनखे वरी एज़ अ मुहावरो तौरु इस्तेमालु करणु लॻा माण्हू। याने का शइ अगरि उन्हनि खे पसंदि न ईंदी हुई त पोइ चवंदा हुया त जेको आहे सो ही ऐं मुंहिंजी जेको आहे सो चांहि जो कोप न आहे। ठीकु आहे। यानी जीअं मां तव्हांखे ॿुधायो त शइ मां मुराद को ऑब्जेक्ट न आहे, शइ मां मुराद को कमु शौक़ु या रांदि थी सघे थो। यानी अगरि माज़ी में अगरि कंहिं शख़्स खे या कंहिं माण्हूअ खे रांदि पसंदि न हूंदी, त रांदि जो एग्ज़ाम्पल वठूं था, मिसाल हॉकी रांदि अगरि कंहिंखे पसंदि न हूंदी त पोइ उहो ईअं चवंदो इंग्लिश में हॉकी इज़ नॉट माए कप ऑफ टी। ठीकु आहे। हाणे जुमिलो ॾिसंदासीं त जुमिले में ही इडियम कीअं इस्तेमालु कजे। सेंटेंस आहे हॉरर मूवीज़ आर नॉट माय कप ऑफ टी ऐं हिन जी सिंधी में ट्रांसलेशन आहे ख़ौफ़नाक फिल्मूं मुंहिंजी पसंदि न आहिनि। ॾिसो हिन सेंटेंस में बि मां इडियम यूज़ कयो आहे नॉट माय कप ऑफ टी। याने हॉरर मूवीज़ या ख़ौफ़नाक फिल्मूं मुंहिंजी पसंदि न आहिनि। ठीकु आहे। आई होप त तव्हांखे ही इडियम सम्झ में अची वियो हूंदो। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़ एंड टेक केयर।